सिंध आवामी सथ जी मरकज़ी पार्टी एक बुलंद सां नवाज़ीदा जेके भी दोस्त हाणे असांजे मरकज़ी पार्टीअ खे बुलंद सां या ॿियो तोहफ़े सां नवाज़ी तो उहे वरी अचनि मथे स्टेज ते तरफ़ नासिर दरबानी साहब ये भी मथे अचनि आफ्ताब दरबानी आफ्ताब असांजे गफूर साहब अजरक जो तोहफ़ो ॾिनो सिंध आवामी सथ इलेक्शन कमेटी के सेक्रेटरी साईं जीएम पंवर साहब असांजे सीनियर वाइस चेयरमैन साईं खादम हुसैन चाचो के अजरक जो तोहफ़ो ॾींदा असांजो एहसान अली जमाली पाण सेक्रेटरी उते ते चूंडी कयो उनखे असांजो साईं महबूब अली रंग साहब जेको आहे सो अजरक उॾाईंदो डॉक्टर सदोर आज़म पाण डिप्टी जनरल सेक्रेटरी उते ते चूंडी की आहे असांजो गबूर साहब अब्दुल समद गबूर साहब उनखे अजरक उॾाईंदो सिंध आवामी सथ जे मरकज़ी मालियात सेक्रेटरी साईं रहमतुल्लाह मलाल साहब के अजरक जो तोहफ़ो साईं जीएम पंवर साहब सिंध आवामी सथ जे राब्ता सेक्रेटरी मरकज़ी साईं नूर नबी मुगियो साहब के साईं अब्दुल समद गबूर साहब अजरक जो तोहफ़ो ॾींदा दोस्तन के गुजारिश कंदुसि पंहिंजनि सीटनि ते वेहनि